बिरा सिटी मां ख़बर ईंदा हलूं त बिरा सिटी भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सवारनि खे टकर लॻण सबबि हादसो थी पियो। हादसे सबबि मोटरसाइकिल सवार ॻोठ ॾातू मंगियो वासी रोशन सोलंकी ऐं काशिफ सोलंकी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे खणाए बिरा सिटी जे अस्पताल आंदो वियो, जितां तबई अहमदाबाद बाद हिक ॼणे रोशन सोलंकी खे नाज़ुक हालत में नवाबशाह जी अस्पताल में रेफर कयो वियो। ॿिए पासे ट्रालर ड्राइवर हादसे बाद ट्रालर छॾे मौके तां फरार थी वियो। पुलिस ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर जारी कयो। इन सिलसिले में ज़ख़्मी काशिफ सोलंकी ॿुधायो त असां ॻोठ खां शहर तरफ़ मोटरसाइकिल ते सवार थी अची रहिया हुआसीं त रोड क्रॉसिंग दौरान तेज़ रफ़्तार ट्रालर जो ओचितो टकर लॻो ऐं ज़ख़्मी थी पिया आहियूं। डॉक्टर मूजिब हिक ज़ख़्मी जी हालत नाज़ुक आहे, जंहिंखे वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए ज़ख़्मी जी हालत सुधरंदड़ आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।